सलीम साहब फरमाइश जे हिक तू जो वायदो वफा थी पवे हा। जे हिक तू जो वायदो वफा थी पवे हा। मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा। मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा। जे हिक तू जो वायदो वफा थी पवे हा। तव्हां जो वाइदो को वफ़ा थी पवे हा। हाणे वरी ॿार जेको वञा मुक़ाबिलो न आहे मोहबत कोन्हे जी सलीम साईं ये तव्हांखे डेडिकेट था कयूं मोहबत सलामत हुजो ऐं फॉलोअर्स खे बि जेके चाहिनि था जंहिंजे करे उन्हनि सलीम जो लाइ मोहबत कोन्हे सिक सोज़ में दिल सारे मोहब्बत जाके मचबारे ओ कासार तलही बिया कासार तलही बिया है का सारे तलही बिया सिक सोज़ में दिल सारे मोहब्बत जा के मचबारे ओ कसार तलही बिया कसारे तलही बिया है का सारे तलही बिया ज़िंदाबाद ज़िंदाबाद अंदर हथूं ॿार पिया निकिरनि मां सलीम में जवाबु ॾींदुसि चए थो का सारा त रहे पई हाणे तूं जवाबु ॾियणु चाहे त अचु प्लेटफॉर्म ॾियां थो मुक़ाबिलो वरी थो चवां न आहे मोहबत हूंदो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाग जो छोलो हो गुलदस्तो न हो बाग जो छोलो हो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो भाऊ बि यादि करियो मूंखे लॻे थो ॿुधणु चाहींदो इश्क खम हो दिया सारी वह जोन भाई यारी वह जोन भाई यारी ओ इश्क खम हो दिया सारी वह जोन भाई यारी वह जोन भाई यारी ओ दिया वड़ई दे मुखे सजाओ ओ भी अथी जाने मोहजो दुआओ रोवारो थई उम्र सारी वहजो निभाई यारी वजो निभाई यारी यार इहो दौर ई न आहे यार मुनाफ़नि जो दौर हाणे मूंखे ॿई ॿुधायो तमामु ख़ुशी थी ॾाढे अलहवर आहे इमराणीअ जो ताक़त जेको तव्हां मच अचे थो बिल्कुलु इहो प्रोग्राम कयो मां वरी रिक्वेस्ट थो कयां पंहिंजे चाहींदड़नि खे अगरि तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में चओ त अञा बहितर रहंदो स्पेशली अदा सलीम त आउटसाइडर खे घणी तरजीह ॾिनी वेंदी आहे पंहिंजे शहर में असांजे पंहिंजे शहर जा जेके फनकारनि खे तरजीह नथी ॾिनी छा चवणु चाहींदो साईं हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त असांजे रतदरे में तमामु वॾियूं शख़्सियतूं रहियूं हर तरीक़े सां नाला वॾा वॾा नाला रहिया ऐं असांजा जेके साथी दोस्त आहिनि जेको नंढो वॾो प्रोग्राम थींदो आहे फ़क़ीर सलीम जलबाणी ऐं अदो अज़हर जलबाणी उते हर नंढे वॾे प्रोग्राम में असां गॾु हूंदा आहियूं असां ॿियनि जी ॻाल्हि कोन था कयूं ऐं जॾहिं बि उन्हनि जो को प्रोग्राम थींदो आहे दोस्तनि जो हू असांखे बिल्कुलु बि माना यादि न कंदा आहिनि मां उहा ई ॻाल्हि अची वई हिन दर्द में घणो कुझु बयानु करे वधीक मां न ॻाल्हाईंदुसि मथां दोस्त तव्हां सां ई नाराज़ थी विया मां घटि बि अटेंड कंदो आहियां प्रोग्राम तव्हां घणा ईंदा आहियो पर एतिरो ज़रूरु चवंदुसि जेके सचाईअ जी ॻाल्हि हूंदी आहे हिन ते हिकिड़ो मूंखे ज़बरदस्त शेर यादि पियो त चए थो शाइर मैंने कोई सूरज का कोई तारा नहीं देखा मैंने कोई सूरज कोई तारा नहीं देखा किस रंग का होता है उजाला नहीं देखा सुनते हैं कि अपने ही थे घर लूटने वाले अच्छा हुआ मैंने ये तमाशा नहीं देखा हालांकि मुझे संवरने का बहुत शौक है भाजफर तू तो चए न भाजफर चवे तो न ठहंदो आहे माना कुराड़ो नथो लॻे ॿुध जाए
हालांकि मुझे संवरने का बहुत शौक है, मगर मैंने कभी आईने में अपना चेहरा नहीं देखा। वाह वाह। मेले में मेरी साहबा जो मुझे ले चली है, मैंने कहा कि मैंने मेला नहीं देखा। ये शहर सदाकत भी अजब शहर है सलीम, मैंने एक शख्स भी यहाँ सच्चा नहीं देखा। हाणे दुआ कयो त तव्हां भाइरनि जे लाइ अहिड़ो के सच्चा दोस्त अॻियां अचनि जेके तव्हांखे हक़ीक़त में हिमत अफ़ज़ाई कनि। असांखे हिकरा जूं लखा ते मट तव्हां आयो असां सां गॾु, माना पूरो शहर असां सां गॾु, मोहबतूं पूरी सिंध असां सां गॾु आहे। मोहबतूं सलामत हुजो। अदा प्रोग्राम ॾिसंदा आहियो, कहिड़ा वणंदा आहिनि? जेको ज़ालमनि सां मुआद अटकाईंदो या ग़रीबनि जी ख़िदमत कंदो आहियां? ऐं जेको ग़रीबनि जी ख़िदमत कंदो उहो बि, ऐं जेको ज़ालमनि जा जेके बेपर्दो कंदो हुनजा निकाह लाईंदो। अच्छा, कोई अहिड़ो हिकिड़ो प्रोग्राम ॿुधाए जेको तोखे पसंदि आहे, चए हा यार हे माण्हू आहे। ऐं ॾाढियूं माण्हू ते तव्हांखे कमेंट में लाइक बि कयूं, जेको तव्हां अस्पताल वारो जेको जियो जियो ज़बरदस्त। ॾाढो दिलि खे मौला हुसैन तव्हांखे आबाद करे। ऐं जॾहिं बि तव्हां बीठा हो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ ऐं सचाई जे हिसाब सां बीठा हो, मौला तव्हांखे आबाद कंदो। इहे तव्हां भाइरनि जे दुआउनि जो असरु आहे, तव्हांजे इहा सपोर्ट असांजी ख़ुशी आहे जो असांजे रते दरे शहर में तव्हां जहिड़ा महबूब आहिनि। मोहबत अलाह से तव्हांखे आबाद